अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। पढ़ सैयद ते सलवातूं, पढ़ सैयद ते सलवातूं, सरदार मदीने वारो, सरकार मदीने वारो कंदो सारे जग जी भली भली। पढ़ सैयद ते सलवातूं। सुभान अल्लाह। मोहतरम जनाब वाजिबुल एहतराम साईं आशिक़े रसूल साईं बाबा मोहम्मद सालेह कोराई साईं बादशाह साहब के साईं महबूब जा आशिक़ सच्चा साईं प्रिंसिपल उस्ताद साईं मोहम्मद ज़मान गोपांग साहब के ऐं सॼी जमायत के फ़हीम सुमरो साईं बाबा के लख करोड़ मुबारकूं जो अॼु तव्हां असां गॾिजी करे वेही करे अल्लाह जे महबूब नबियुनि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लख सलवात शरीफ़ पढ़ी अथसीं। दोस्तो सलवात उहा अज़ीम इबादत आहे, उहो पाक विरद आहे, उहो अमल आहे जो इंसान जो कॾहिं बि राया नथो वञे। ॿियूं जेके बि इबादतूं आहिनि अगरि बानो उहे इबादतूं करे ऐं रब उन जूं क़बूल न करे त रब खां कोई पुछण वारो नाहे। केॾियूं इबादतूं आहिनि, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, मां जिन्ननि इंसाननि खे पंहिंजे इबादत जे लाइ पैदा कयो। पोइ हिकिड़ी इबादत त न आहे, अलाए इबादतूं अलाए केॾियूं इबादतूं आहिनि, पर उहे जेके बि इबादतूं आहिनि उन्हनि जी का पक न आहे त अलाए क़बूल पयूं अलाए कोन पयूं। माण्हुनि खे ॾेखा ख़ातिर कयईं, कंहिं माण्हू खे राज़ी ख़ातिर कयईं, वाह वाह ख़ातिर कयईं, पाड़ो ओड़ो तारीफ़ करे उन जे लाइ कयईं त उहे क़बूल त न पवंदियूं पर उबतो आज़ाब। पर वाहिद मुंहिंजे महबूब जी सलवात शरीफ़ आहे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, अमीर पढ़े ग़रीब पढ़े नेक पढ़े गुनाहगार पढ़े बस ज़बान सां सलवात पढ़ियईं रब जी बारगाह में क़बूल थी वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह हर महीने हिन जाइ ते साईं जन जेको आहे फी सबीला ख़ैरात कनि था ऐं उन में महबूब जी सलवात सगोरी पढ़ाइनि था। लखु सलवात शाह हुसैन पेट्रोल पंप ते थी पढ़ी वञे हर महीने, टंडरो मस्ती खान में, ऐं लखु सलवात 6 तारीख़ बाबा मोहम्मद सालेह साईं बादशाह जे हाउस ते घर में ख़ैरपुर शहर में लुकमान में हर महीने घर में बि सलवात जो लखु था पढ़ाइनि ऐं हिते बि पंप ते बि लखु सलवात जो था पढ़ाइनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, जंहिं रब जी राह में ख़र्च कयो इहो कॾहिं खुटंदो न, वेंदो वधंदो। क़यामत अची वञे बि उहो बानो कॾहिं खुटंदो न जंहिं रब जी राह में ख़र्च कयो आहे। पर मदीने वारे साईं जो पाक फरमान आहे, मुंहिंजा महबूब फरमाइनि था त मां सदक़तो अफ़ज़ल मिन ज़िक्रिल्लाह ताला, वॾे में वॾो जेको सदको आहे, वॾे में वॾी जेका ख़ैरात आहे उहो आहे अल्लाह रसूल जो ज़िक्र। हाणे साईं जन हिते जेको आहे देगियूं बि लाइनि था वाट लाइजे, पर इन्हनि देगियुनि वारो बि ख़ैरु उहो बि सदको वञासि, पर उन ख़ैर खां बि अफ़ज़ल ख़ैर बाबा जो हे आहे जो हिते नबियुनि जे सरदार जी लखु सलवात पढ़ाई अथऊं। हज़रत ख्वाजा बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह, जीअं हज़रत सचल सरमस्त बि फरमायो आहे त कैसी बात बुस्तामी कई को सम्झण वाला होए। वॾी हिकिड़ी ख़ामोशी वारा बुज़ुर्ग हूंदा हुआ, ख़ामोश फितरत, बुज़ुर्ग सभु ख़ामोश फितरत हूंदा आहिनि। महबूबनि फरमायो
त हिकमत जा 10 हिसा आहिनि, उन में 9 हिसा आहिनि चुप रहण में, बाक़ी हिकिड़ो आहे बाक़ी इबादतुनि जो। हाणे चुप जेको रहे थो न, इहो चुप कयूं वेठो आहे, इहा वॾी इबादत आहे हिकिड़ी। माना चुप करण वारो माण्हू न गिला कंदो, न चुप करण वारो माण्हू कंहिं ते चुगली हणंदो। हाणे गिलाखोर मोअल भाउ जो गोश्त थो खाए, चुगली हणण वारो, मदीने वारे साईं फरमायो त चुगली हणण वारो कॾहिं जन्नत में न वेंदो। हाणे बानो गुफ़्तगू थो करे, जा कंहिंजी गिला, जा वरी चुगली, जा वरी कूड़। पोइ भिटाई साईं बि फरमाइनि था, जा रह पिरनि सां, जा कजे पिरनि जी पचार, इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खां धार शल क़ादिर न करे कंहिंखे। हाणे जा पिरनि जी पचार कर, जा का महबूब जी मदीने वारे घोट जी हदीस ॿुधा, जा अल्लाह जे वलियुनि जो किस्सो ॿुधा, सोने दिलबर दस्तगीर जो किस्सो ॿुधा, मलफूज़ात रोज़े धणी सरदार जी मो को किस्सो ॿुधा, कंहिं इमामनि जो कौल ॿुधा, जा वरी वेठो महबूब मदीने वारे घोट ते सलवात पढ़। हज़रत लुकमान हकीम आया हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सां मिलण। पोइ आया जो त चयूं अस्सलाम अलैकुम, साईं जन फरमाइस वालेकुम अस्सलाम। हाणे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम क़ुरान शरीफ़ ॿुधाए थो त दाऊद अलैहिस्सलाम ज़िरह ठाहींदा हुआ, साईं ज़िरह जो कमु कंदा, ज़िरह जेका पाइबी आहे उहा ठाहींदा हुआ। पोइ हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे सलाम कयूं, ॾिठूं त साईं जन हे छा था ठाहिनि, चुप करे लुकमान हकीम वेही रहियो। वेही जो रहियो त साल पूरो उन सां गॾु रहिया, साल में न हुन ई कुझु ॻाल्हायो न साईं ई कुझु ॻाल्हायो। जॾहिं उहा ज़िरह हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी तयारु थी, पातऊं, हज़रत लुकमान हकीम खे चयूं, ॾिस लुकमान हकीम, हे ज़िरह जेका आहे सा भली ठाही अथमि। लुकमान हकीम चयो सुभान अल्लाह, चुप रहण में केॾो राज़ आहे, चुप हुयमि पाण ई ॿुधायई त हिन जो नालो ज़िरह आहे। इतों दर्स आहे, इतों सबक़ आहे, इतों सबक़ मिले थो त बाने खे जेका गाइडेंस थी थिए, रहनुमाई थी थिए। तॾहिं महबूबनि फरमायो त इल्मु हासिलु कयो, भले तव्हांखे चीन वञिणो पवे, पर इल्म सां गॾु अमल ज़रूरी आहे, ख़ाली इल्मु कम जो न आहे। पर इल्मु जेको आहे वरी इल्मु हुजे, वरी अञा तकबुर अची वञे त रब इन खां माफ़ी ॾे। पोइ ख्वाजा बुस्तामी रहमतुल्लाह अलैह, पोइ रब खे अर्ज़ु कयूं त या अल्लाह, या अल्लाह, मां तो ताईं कीअं पुॼां। रब फरमायसि, ए बुस्तामी, मूं ताईं पुॼण जे लाइ 2 दरिया तोखे टपणा पवंदा। अबा गौर आहे, 2 दरिया टपणा पवंदा मूं ताईं पुॼण जे लाइ तोखे। हिकिड़ो थी दरिया रत जो, ॿियो थी दरिया बाह जो। रत जो टपंदे, वरी बाह जो टपंदे, पोइ उहे टपी ईंदे, पोइ जेको आहे तूं बूॾे पुॼंदे। पोइ हिन चयो, ख्वाजा साहब चयो त इहो त ॿई ॾाढो वॾो ॾुखियो कमु आहे, रत जो दरिया कीअं टपां, बाह जो दरिया कीअं टपां। पोइ रब फरमायसि, इल्हाम कयसि रब त ए बुस्तामी, तुंहिंजी नियत सची आहे, मां रब तोखे रस्तो थो ॾसियां, मां रब तोखे रस्तो थो ॾसियां। इहे 2 दरिया तूं टपी अचणा थी न, मां अल्लाह ताईं पुॼणो थी त मुंहिंजो हुकुम मञ, मुंहिंजे महबूब मुहम्मद ते घणी सलात पढ़। सलवात उहो अमल आहे, हे वलियुनि जो वज़ीफ़ो आहे, हे नबिन सभिनी सलवात पढ़ी आहे। ख़ुदि ख़ुदा सलात थो पढ़े, फ़रिश्ता सलात था पढ़नि, मोमिन खे क़ुरान सलवात पढ़ण वारे खे ईमान वारो थो सॾे, मोमिन थो सॾे, रब ईमान वारो सॾे त बाक़ी छा खपे। उन बुस्तामी उन मक़ाम जा बुज़ुर्ग हुआ। बुस्तामी जो किस्सो सभिनी वलियुनि जे किताबनि में लिखियलु आहे, रोज़े धणी सोने उन्हनि जा किस्सा लिखिया आहिनि। हर बुज़ुर्गनि जे किस्से में ख्वाजा बुस्तामी जेके नक्शबंदी सिलसिले जा बुज़ुर्ग हुआ, उन्हनि जा किस्सा जेके लिखिया अथऊं। पोइ साईं जन खे ख़बर पई त हिकिड़ो बुज़ुर्ग पैदा थियो आहे, ॾाढी इबादत थो करे, निमाज़ूं, तहजुद, इशराक, अवाबीन, बसि रुॻी इबादत थो करे। पोइ साईं जन हिकिड़े ख़लीफ़े खे गॾु वरितो, चई हली आ त इन बुज़ुर्ग खे ॾिसी अचूं। हाणे आहे न त औलियाई त ते कबाई,
अल्लाह जा वली अल्लाह जी कबा में चादर में लिखियल आहिनि, वली खे वली सुञाणे सघंदो आहे, आम माण्हू न सुञाणींदो आहे। वली चवंदो त हे कहिड़े रंग जो माण्हू आहे, दुनिया परस्त आहे, जा माण्हुनि खे धोखा थो ॾे, जा आहे ई फनाफिल केश। जेके फनाफिल शेख आहिनि उन्हनि जे त नाम तो सदका, पर हिकिड़ा वरी थी पवंदा आहिनि फनाफिल केश। बसि जानो तानो थिए, बसि चवंदा पैसो माण्हुनि को फुरे, गॾु कंदा वञूं। पोइ साईं जन पंहिंजे ख़लीफ़े खे वठी निकिता त हिन बुज़ुर्ग सां मिलूं, ॾिसूं त इहो कहिड़ी मंज़िल ते पुगल आहे। साईं जन जो विया त हिननि खे ॿुधायूं त साईं बुज़ुर्ग साहिबु जेको आहे मस्जिद में आहिनि, हाणे बसि निमाज़ पढ़नि था, ॿाहिरि अचनि पोइ सभिनी सां मिलंदा। ख्वाजा साहिब बि बीह रहिया। बसि जीअं जो मस्जिद मों निकितो, मस्जिद मों निकिरी हीअं साइड करे हीअं अॻिते जो आयो, ख्वाजा साहिबु पंहिंजे ख़लीफ़े खे फरमायो, तूं हल त वापसि हलुमि, हिन सां हथु मिलाइण मां मुनासिब नथो सम्झां, हिन सां हथु मिलाइण सही न आहे। चई क़िबला छो, हे लखे किरोड़े माण्हू हिन जा दीवाना, चई लखनि किरोड़नि माण्हुनि खे छा कंदे, हे बुज़ुर्ग न आहे, हे बुज़ुर्ग न आहे, हे नफ़्स परस्त माण्हू आहे। चई साईं भला मूंखे ॿुधा त हे कीअं नफ़्स परस्त आहे, कीअं तव्हां फरमायो बुज़ुर्ग न आहे। फरमायूं जॾहिं हे मस्जिद मों निकितो, हीअं रुख कयईं, हे अॻिते आयो त हिन जो काबे जे तरफ़ मोह हुयो, हिन काबतुल्लाह ॾे मोह हुयसि त हिन थुक उछली, थुक जो उछलियईं त मां चयो हिन वटि अदब ई कोन्हे, जंहिं वटि अदब न आहे त उहो कॾहिं फ़क़ीर थियणो बि न आहे। हाणे उहो अदब इख़लाक़ मिठी ज़बान बाने खे कॾहिं नसीब थींदी आहे जॾहिं यतीमनि जे यार ते घणी सलात पढ़ंदो आहे। ख़ुदा कंदो अॼु जेके बि दोस्त आया हो, क़यामत ताईं तव्हांजा बच्चा घर आबाद हूंदा। अम्मा सची ख़ातून जन्नत जे सदके बाबा मोहम्मद साले कोराई साईं बादशाह साईं जेके बि कोराई वेठा आहिनि, तव्हांजा क़यामत ताईं वेठा वसंदा रहंदा। साईं जेके लाड़काणे जो साईं बादशाह आया आहिनि, साईं उस्ताद साईं बादशाह, साईं महेसर, साईं आशिक़े रसूल वेठा आहिनि, पर जेके बि आया हो, अॼु दुआ जो सलवात में दुआ क़बूल थींदी आहे। इहो रब जो वाइदो थियल आहे। सलवात में दुआ सभु जो क़बूल थींदी आहे। बाक़ी सलवात न पढ़ बि ईअं दुआ घुरबी त उहा दुआ आसमान जेठां टंगजी पवंदी आहे, पोइ पिटींदी आहे उनखे जंहिं उहा दुआ घुरी। पर जंहिं दुआ में सलवात आहे उहा हिकदमि अर्श ते पुॼी रब जी बारगाह में क़बूल थी वेंदी आहे। इंशाअल्लाह ज़िक्र कयो, बाद में दुआ थींदी। ॿिए ॾींहुं असांजे जमात जे निगरान जो असांजो प्रोग्राम ओॾे साईं चए थो हाली मथां न थिए, मां चवां पियो मथां असां सुभाणे ठटे वञूं हा, पर उहो प्रोग्राम सुभाणे न रखंदासीं। उहो बाद में ॿिए ॾियारे शीशम कॉलोनी लुकमान में बाबा मोहम्मद साले साईं जे घरनि को औरते साबिर अली साईं वारनि वटि सोणे दिलबर दस्तगीर जी हर महीने 11 शरीफ़ थींदी आहे, ऐं उन में बि मदीने वारे घोट ते लखु सलवात शरीफ़ पढ़ी वेंदी आहे। सुभाणे ॿिए ॾींहुं जेका जमायत न अची सघी आहे उन्हनि खे ॿुधाइजो त बाबा ॿिए ॾींहुं सलवात लुकमान शीशम कॉलोनी में आहे 11 शरीफ़, ऐं वरी 13 पुलिस ट्रेनिंग सेंटर खां परते साईं मीर मोहम्मद नुनारी साहब में आहे। ऐं जमात जे निगरान साहब जो ऐं मुंहिंजो हिकु इजलास थियो, हिकु मीटिंग थी, असांजी गॾिजाणी थी। उन में हिकिड़ी मीटिंग साईं प्रिंसिपल साईं बादशाह उस्ताद मोहम्मद ज़मान गोपांग साहब सां बि फ़क़ीर साईं मां बाबा मोहम्मद साले साईं अञा रखंदासीं मीटिंग 2-3 ॾींहंनि में। त इंशाअल्लाह ताला असांजो सालियानी वॾो जलसो थींदो आहे, जशन मौलूद काबा। मौला जो नारो ॿुधायो, मौला जे आमद जो हर साल जशन थींदो आहे। ख़ैरपुर पुलिस ट्रेनिंग भरिसां अख़बारुनि में हूंदो आहे, पंफलेट हूंदा आहिनि, इश्तिहारनि में हूंदा आहिनि, सॼी दुनिया खे ख़बर आहे, जंहिंमें 2 करोड़ सलवात मदीने वारे घोट जी बारगाह में पेश कंदा आहियूं। पर हाणे 2 करोड़ असां त न पढ़ी सघंदासीं, पोइ टीवी ते, अख़बारुनि में, नेट ते, सॼी दुनिया में इहो चवंदा आहियूं त बाबा पाकिस्तान हुजे, ईरान हुजे, सऊदी हुजे, जिथां बि को आशिक़ हिन सवाब में शरीक थिए त सलवात पढ़े, जेतिरी पढ़े मुंहिंजे नंबर ते उहे तादाद लिखी मोकिलियो, ऐं क़ुरान जा ख़तम थियनि उहे बि मोकिलियो। अॻे साल बि 2 करोड़ जी जाइ ते 6 करोड़नि खां सलवात सगोरी मथे थी।
अल्लाह अल्लाह जो रसूल कंदो, अली अकबर अली असगर जे सदके इहो प्रोग्राम बि ख़ैर सां थींदो। मौला असांजी मदद कंदो, ख़ैर सां प्रोग्राम थिए ऐं सॼे महबूब जे, सॼी उम्मत जे लाइ, सॼे असांजे मुल्क पाकिस्तान जे लाइ, सॼी दुनिया जे लाइ दुआऊं घुरंदासीं। अल्लाह ताला हर मुसलमान खे, हर मोमिन खे पंहिंजे घर में लखु सलवात सगोरी पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। अल्लाह 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 अलैहि वसल्लम। आओ सब अली अली करें। नारे